अस्सलामुअलैकुम। वेलकम टू लर्न विद आबिद रज़ा। वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन जो पार्ट नंबर 2 आहे ऐं पार्ट नंबर 2 में पार्ट नंबर 1 में असां 6 ऑर्गेनाइजेशन जेके आहिनि से डीपली माना गहराई सां असां डिस्कस कयोसीं त उहे छा जे लिहाज़ सां ऐं कीअं जेको आहे ठहियूं आहिनि ऐं उनजो मक़सदु छा आहे, पर्पज़ छा आहे उनजो, ऐं उनजो शॉर्ट फॉर्म कीअं थो ठहे ऐं बेसिकली जेको आहे सो उनजा हेड क्वार्टर जेके बिल्डिंगूं आहिनि उहे किथे आहिनि, या वरी उनजा जेके चङा मुड़ुस आहिनि जेके जंहिंखे असां अंग्रेज़ी में खणी प्रेसिडेंट चऊं त उहो कहिड़ो हुयो, त उनजा नाला हूंदा आहिनि। ऐं जेको आहे सो हाणे जीअं प्रीवियस वीडियो में नंबर 1 ऑर्गेनाइजेशन में जेको आहे सो मूं 6 ऑर्गेनाइजेशन डिस्कस कयूं, पर इहे 6 MCQs न हुया, इहे तक़रीबन 46 MCQs हुया जेके तव्हांखे हेड क्वार्टर पुछंदा या जेको आहे सो लोकेशन पुछंदा या तव्हांजो प्रेसिडेंट पुछंदा या उनजो जेको आहे सो इस्टेब्लिश्ड क़ाइमु कॾहिं थी, उहो उनजो बुनियादु कॾहिं रखिजो, या चवंदा त उनजी स्टैंड फॉर्म छा आहे, या उनजो चवंदा पर्पज़ छा आहे। त इन लिहाज़ सां हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन में काफ़ी MCQs अची वेंदा आहिनि। सो अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो असां जेको आहे सो ऑर्गेनाइजेशन जेको आहे सो तंज़ीम जेका आहे सा उनजे 7 नंबर पॉइंट ते असां चेक कंदासीं त हीअ ऑर्गेनाइजेशन ऐं हिन जो पर्पज़ छा आहे। सो लेट्स गेट स्टार्ट विदाउट वेस्टिंग योर टाइम। सभ खां पहिरियों अचे थो ADB। लफ़्ज़ ADB ही जेको आहे सो हीअ ऑर्गेनाइजेशन आहे, हीअ तंज़ीम आहे, हीअ आहे A फॉर एशिया, D फॉर डेवलपमेंट, B फॉर बैंक। हाणे इहा छा लाइ ठही, इन जो मक़सदु छा आहे, इन जो पर्पज़ छा आहे। सो एशियन डेवलपमेंट बैंक जॾहिं वर्ल्ड बैंक ठही हूअ दुनिया लेवल ते आहे, हीअ एशिया लेवल ते आहे, जंहिं खंड में पाकिस्तान, इंडिया ऐं बांग्लादेश ऐं रशिया हुआ, ऐं जेको आहे सो इन जो फिलीपाइंस आहे। असांजे एशिया मुल्क में जेको आहे सो 48 मुल्क आहिनि अकॉर्डिंग टू जेको आहे सो इन जो UNO यूनाइटेड नेशन जे हिसाब सां जेको आहे सो 48 मुल्क असांजा आहिनि। एशिया में डेवलपमेंट बैंक जेका आहे उहा इन जे कारण ठही जो वर्ल्ड बैंक जॾहिं कुझु इख़्तिलाफ़ कया एशिया वारे मुल्कनि सां, जेके 48 मुल्क हुआ, इन्हनि सां जेको आहे सो कुझु इख़्तिलाफ़ थिया ऐं कुझु जेको आहे सो मुबाहिसा थिया ऐं हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल थी ऐं हिननि जो जेको आहे सो कुझु पाण मन इंटरेक्शन थी हलियो। त इन मां हिननि सोचियो, एशिया वारनि, एशिया सभ खां वॾे में वॾो कॉन्टिनेंट, इन्हनि सोचियो त असांखे जेको आहे सो पंहिंजी ऑर्गेनाइजेशन ठाहिणु घुरिजे जेका असांजे ई मन जेको एशिया जा मुल्क आहिनि उन्हनि खे असां जल्दी सपोर्ट कयूं ऐं उन्हनि खे असां जेको आहे सो पैसा ट्रांसफ़र कयूं ऐं उन जा मसइला मसाइल हल कयूं। इन जे कारण ADB जनम वरितो, मन इन मां मुराद एशियन डेवलपमेंट बैंक इन जनम वरितो ऐं इहा जेका असां इस्टेब्लिश थी। हाणे अंदाज़ो असांखे जेको चेक करिणो आहे त इहा कॾहिं इस्टेब्लिश थी, त इहा जेका असां इस्टेब्लिश थी 19 डिसंबर ऐं 1966 में। 19 डिसंबर 1966 में। तव्हां ईअं बि यादि करे सघो था 1966 मन 19 डिसंबर ऐं 1966 मन 1966 जे ईयर में। ठीकु थी हलियो। उन खां बाद में चवंदा हेड क्वार्टर मां मुराद इहा हुआ त हिन जेका एशिया डेवलपमेंट बैंक आहे इन जो बेसिकली जेको आहे बिल्डिंग आहे उहा किथे आहे ऐं इन जी जेका जिते माण्हू आहिनि, जिते जेको आहे सो हिन जो जेको प्रोसेस जेको हले थो उहो कहिड़े जेको आहे सो हेड क्वार्टर में हले थो, उहो जेको आहे सो मनीला जेको आहे सो फिलीपाइंस जो जेको आहे सो कैपिटल आहे, यादि रखिजो। हीअ जेको आहे सो इहो आहे जापान जे हेठीं तरफ़। ठीकु थी हलियो। हाणे मनीला में हेड क्वार्टर आहे एशियन डेवलपमेंट बैंक जो, जेका ठही हुई वर्ल्ड बैंक जे मुक़ाबले में, जीअं पंहिंजी एशिया मुल्क जो ग़रीबनि मुल्कनि जो ऐं जेको आहे अमीरनि खे उन्हनि खे लोन ॾियनि ऐं उन्हनि जी जेको आहे सो मददगार साबित थियनि। सही आहे। हाणे इन जो जेको प्रेसिडेंट आहे उहो आहे जेको आहे सो मसद गुसू जेको आहे सो असाकावा। हाणे इहे नाला छाजे कारण ॾुखिया आहिनि, छाजे कारण त हीअ जेको प्रेसिडेंट आहे एशियन डेवलपमेंट बैंक जो, इहो जेको आहे सो जेसिताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो आहे जापान जो ही प्रेसिडेंट। जापान जो न हूंदो त एनी हाउ जेको आहे सो फिलीपाइंस जो हूंदो। ठीकु थी वियो। पहिरीं ऑर्गेनाइजेशन थी वई, हली 4 मिंट हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन वरिता आहिनि। सो लेट्स गेट स्टार्ट फर्दर। सो अॻियां असां ॾिसूं था UNO, दुनिया जी मञियल ऑर्गेनाइजेशन जेका आहे सा 100 ऐं जेको आहे सो 93 मुल्क हिन जा आहिनि। माना सॼी दुनिया जा मुल्क तक़रीबन जेको आहे सो हिननि सां लाॻापा रखियल आहिनि हर हाल सां। हिन जूं जेके आहिनि UNO में बि ऑर्गेनाइजेशन जी बि ऑर्गेनाइजेशनूं आहिनि, उहे बि डिस्कस कंदासीं इंशाल्लाह। सो UNO स्टैंड फॉर यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइजेशन,
माना यूनाइटेड नेशन जेका क़ौम आहे यूनाइटेड जी इन जी जेका तंज़ीम आहे उनखे असां UNO चवंदा आहियूं। इस्टेब्लिश कॾहिं थी 24 अक्टूबर 1945 में। हाणे UNO जेको आहे तक़रीबन जे मां वीडियो ठाहिण ते लॻी वञा त कलाक हिन में जेको आहे सो UNO में थी वेंदो, पर हाणे असांखे जेको आहे सफ़ा माना हिन में ड्यूटी न आहे वठणी जो असां हिनखे फर्दर डिस्कस कयूं। बेसिक कॉन्सेप्ट मां साम्हूं सम्झाए सघियां। दुनिया में 3 जेको आहे सो अज़ीम जंगूं लॻियूं आहिनि जंहिंखे World War I, World War II, World War III चवंदा आहिनि। World War I ठही तॾहिं दुनिया जी पहिरीं मां पहिरीं ऑर्गेनाइज़ेशन तंज़ीम जेका हुआ सा सभु मुल्कनि में हिक ॿिए सां कुतनि वांगुरु न विढ़नि, जेको आहे सो जाइलनि वांगुरु न विढ़नि, त सोच सम्झ ऐं इल्मु ऐं जेको आहे सो उन लिहाज़ सां हिननि ही ठाही। हाणे हिन में जेको हुयो सो हिकिड़ो हुयो अमेरिका जो डी फ्रैंकलिन ऐं ॿियो हुयो ब्रिटिश जो। वर्ल्ड वार जेका हुई जापान ऐं UK माना जेको आहे सो ब्रिटिश जेका आहे UK यूनाइटेड किंगडम ऐं जेको आहे सो हिन जो उन खां बाद में अमेरिका, इहे 3 मुल्क पाण में बाक़ाइदे ठीकु ठाक विढ़िया, जंहिंमें 6 मिलियन माण्हू जेको हुयो सो गुज़ारे विया ऐं अलाए केतिरा जेके आहिनि शहीद थी विया हलिया। ऐं एटम बम जेको हिरोशिमा ऐं नागासाकी ते जेको मोकिलियो वियो हुयो उहो बि अमेरिका खां पोइ जेको दुनिया सॼी धरम भरम थी वई, इन करे हिनखे वर्ल्ड वार चवंदा आहिनि। माना ग्लोबल दुनिया लेवल ते एॾी वॾी लड़ाई लॻी जंहिंमें बिलियन माण्हू गुज़ारे विया हलिया, अधु दुनिया जा माण्हू जेके आहिनि से सफ़ा माना ख़तमु थी विया हलिया। पोइ हिननि सोचियो त ईअं करण सां असांजी दुनिया में स्पेस ते असांजी जेका वर्ल्ड अर्थ आहे इन ते केर बि न रहंदो। पोइ हिननि हिकिड़ी तंज़ीम ठाही जेका अमन वारी, जेका सुकून वारी, जेका मुल्कनि खे ख़्यालु रखण वारी। पोइ हे कुझु इल्म जे पासे थिया, पहिरियों जाइलप हुई। सो इहे UNO जेको आहे बेसिकली World War II खां पोइ ठही हुई। हुननि ॾिठो हाणे एटमी पावर अची विया आहिनि, जे असां अञा विढ़ंदासीं त दुनिया में केरु न बचंदो, इन लिहाज़ सां। सो इस्टेब्लिश कॾहिं थी इहा 24 अक्टूबर 1945, 24 अक्टूबर 1945। हेडक्वार्टर जेको आहे उनजो आहे न्यूयॉर्क USA में, अमेरिका में हिन हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क में। ऐं हींअर जेको आहे माशाल्लाह प्रेसिडेंट जेको हिन जो आहे उहो आहे अब्दुल्ला शाहिद जेको आहे। ऐं जे असां ॾिसूं त इहो जेको अब्दुल्ला जेको आहे शाहिद, इहो 2022 में आयो आहे, पर इन खां पहिरियों कहिड़ो हुयो त इन खां पहिरियों जेको ओल्ड हुयो उहो हुयो एंटोनियो ग्यूटर्स जेको हुयो, इहो प्रेसिडेंट हुयो UNO जो। सेकेंड असांजी ऑर्गेनाइज़ेशन अचे थी उहा आहे IOC। बेसिकली हीअ जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे उहा हिन जे टक्कर में ठही, टक्कर में चओ या खणी चओ त हिन में टोटल जेके दुनिया जे मुल्कनि उहे सभु ईसाई, क्रिश्चन ऐं जीव्स जेके आहिनि, यहूदी नसारा वारा आहिनि, ठीकु थी हलियो। पर हिननि में जेको आहे सो अमन जे करे मुस्लमाननि जा मुल्क बि हिन सां टच में थी विया हलिया, जेके 57 मुल्क मुस्लमाननि जा हुया उहे इन जे खां टच थिया जो उन्हनि ॾिठो मुस्लमान त हीअ अमन वारी ऑर्गेनाइज़ेशन, हिन में को फैलाव कोन्हे। सो इन करे ऐं OIC बेसिकली मुस्लमाननि जेको आहे जेको आहे सो OIC जेका आहे इहा ऑर्गेनाइज़ेशन ओलंपिक जी ठही। OIC हिकिड़ी 2 OIC मां तव्हांखे ॿियो डिस्कस कंदुसि। हीअ जेका आहे सा इंटरनेशनल ओलंपिक जेको आहे सो कमेटी आहे, ओलंपिक इंटरनेशनल ओलंपिक कमेटी। इहा जेका बेसिकली जेके असां ॾिसंदा ओलंपिक मेडल फलाणे साल में हिन खटियो, हीउ वॾो क़ीमती मेडल हूंदो आहे, ओलंपिक मेडल कंहिं खटियो, त इन जी इस्टेब्लिश जेका हुई उहा 23 जून ऐं 1994 में थी, 1894 में थी, ठीकु थी वियो। ऐं उन खां पोइ हेडक्वार्टर इन जो जेको हुयो उहो जेको आहे सो लुसानी ऐं स्विट्ज़रलैंड में हिकु सिटी आहे, उते जेको आहे सो हिन जो हेडक्वार्टर आहे। उन खां पोइ प्रेसिडेंट जेको चङो मुड़ुसु आहे हिन जो उहो आहे थॉमस बेच जेको आहे उहो इंटरनेशनल ओलंपिक कमेटी जो जेको आहे सो चङो मुड़ुसु आहे। हाणे हीअ जेका हुई हीअ ओलंपिक जी गेम हुई, हीअ बि जेका आहे सा गेम आहे हिकिड़ी। ऐं ॿी आहे फीफा मुराद आहे इहा हुआ त फेस्ट्रेशन ऐं जेको आहे सो इंटरनेशनल ऐं फुटबॉल ऐं जेको आहे सो हिन जो एसोसिएट। बेसिकली हीअ जेका आहे सा दुनिया में घणी मां घणी क्रिकेट खां पोइ जेका रांदि खेॾी थी वञे या क्रिकेट खां वधीक जेका खेॾी थी वञे उहा खेॾी थी वञे फुटबॉल। दुनिया में तमामु घणा मुल्क आहिनि जिते फुटबॉल खेॾी थी वञे, इन जे कारण हीअ जेका आहे ऑर्गेनाइज़ेशन इहा बिग आहे। नंबर 1 ते जेका आहे सा क्रिकेट आहे, नंबर 2 ते जेको आहे सो बिग मां बिग जेको आहे सो गेम जे लिहाज़ सां उहा हीअ आहे, पर नालो वॾे मां वॾो ओलंपिक जो आहे। ओलंपिक जी जेका हिस्ट्री आहे उहा तमामु वॾी आहे। सो हीअ जेको आहे तो फीफा जेको आहे तो फेडरेशन इंटरनेशनल फुटबॉल एसोसिएट, माना फुटबॉल जी तंज़ीम ठहियलु आहे जिथे टोटल फुटबॉल मुल्कनि जा जेके आहिनि से उन्हनि जा गेमूं कॾहिं थींदियूं, कीअं थींदियूं, वर्ल्ड कप कीअं थींदा, उन में जेको आहे सो वर्ल्ड कप ठहंदो, उन में मिलियन ट्रिलियन जी तादाद में जेको पैसो ईंदो आहे, उन जी मैनेजमेंट ग्राउंड वग़ैरह जेको आहे उहो टोटल फीफा कंदो आहे।
ठीक थी वियो। इस्टेब्लिश कॾहिं थी 21 मई ते थी 1940 में जेको आहे सो हीअ थी 1940 में जेको आहे सो 21 मई ते ही फीफा जेका आहे फुटबॉल जी ऑर्गेनाइजेशन ठही। उन खां पोइ अचे थो हेडक्वार्टर माना जेका मैनेजमेंट फुटबॉल जी थिए थी जेका फीफा जेका आहे फुटबॉल जी मैनेजमेंट जेका ऑर्गेनाइजेशन आहे इन जी बिल्डिंग किथे आहे इन जी आहे ज़रिच ऐं स्विट्ज़रलैंड। हीअ बि जेका आहे ज़रिच जेको आहे स्विट्ज़रलैंड में आहे। स्विट्ज़रलैंड जेको आहे उहो आहे यूरोप में। प्रेसिडेंट चङो मुड़ुसु इन जो कहिड़ा ऑर्गेनाइजेशन जेको सो आहे सो ही ऑर्गेनाइजेशन हलाए थो उहो आहे गियानी ऐं इन्फेंटिनो। ठीक थी वियो। हीअ जेको हुयो हिन जो प्रेसिडेंट हुयो। हाणे असां जेको आहे सो डिस्कस कंदासीं उहा आहे एशियन जेका आहे सा इहा ऑर्गेनाइजेशन। हाणे हीअ बेसिकली जेका एशिया जी जेको आहे सो इहा आहे एशिया में बि ही साउथ एशिया जी आहे जेको आहे सो हाणे असां ॾिसूं था त बेसिकली एशियन मां असांखे क्लिक थिए थो त वाक़ई हीअ एशिया जी ऑर्गेनाइजेशन आहे पर हिन जो फुल फॉर्म छा आहे ए फॉर एसोसिएशन ऐं एस फॉर साउथ मतिलबु पाकिस्तान ऐं हिन पासे मालदीव ऐं हिन पासे जेको आहे सो बांग्लादेश इंडिया थी हलियो या जेको आहे सो हिन जो ॿिया काफ़ी जेके मुल्क आहिनि उन जे लिहाज़ सां ही माना साउथ ईस्ट ऐं जेको आहे सो एशिया नेशन हिन मां मुराद इहा आहे। सो इस्टेब्लिश कॾहिं थी 8 अगस्त ऐं 1967 में एशिया जेका 8 अगस्त ऐं 1947 में ये इस्टेब्लिश थी। हेडक्वार्टर बिल्डिंग इन जी किथे आहे उहा आहे जकार्ता में। जकार्ता पढ़ो या जकार्ता पढ़ो। जकार्ता बेसिकली इंडोनेशिया जेको आहे उन जो बि कैपिटल आहे इहो। ठीक थी वियो। हाणे असांजो अचे थो चेयरमैन जेको आहे चङो मुड़ुसु इन जो आहे उहो केरु आहे उहो आहे ली हिसिन लॉन्ग। हाणे इहो जेको चेयरमैन आहे इहो आहे चाइना जो जेको आहे सो इहो आहे चेयरमैन। ठीक थी वियो। हुन खां बाद में अचे थो सेक्रेटरी जनरल जेको आहे उहो केरु आहे उहो आहे लिम जैक होई। हीअ जेको आहे इहो बि चाइना जो ई आहे। ठीक थी वियो। ही हुयूं असांजी टोटल ऑर्गेनाइजेशन जेके तक़रीबन 7 खां वठी असां 11 ताईं डिस्कस कयो ऐं असांजो जेको आहे सो अञा 4 रहनि थियूं ऑर्गेनाइजेशनूं। 4 जेके आहिनि से 5 जेके आहिनि ऑर्गेनाइजेशन उहे असांजी रहंदा। उहो वीडियो पार्ट 2 में ईंदो ऐं जेको आहे सो उन हिसाब सां जेको आहे सो असां डीपली डिस्कस कंदा था अचूं। ही पार्ट ॿियों थी हलियो ऐं इन खां पोइ पार्ट 3 ठहंदो ऑर्गेनाइजेशन जो। तव्हांखे बेसिकली कॉन्सेप्ट सम्झायासीं ऐं कॾहिं ठहियूं ऐं चङा मुड़ुसु माना प्रेसिडेंट केरु आहिनि अंग्रेज़ी में जीअं चऊं इस्टेब्लिश माना क़ाइमु कॾहिं थी माना या कॾहिं इन जो बुनियादु विधो वियो। हेडक्वार्टर माना इन जेका आहे सो ऑर्गेनाइजेशन आहे इन जी त बिल्डिंग हूंदी न इहे रोड ते त कोन खोलियूं वेठा आहिनि इन जी बिल्डिंग हूंदियूं उनखे चइबो आहे हेडक्वार्टर जेको हुयो उन जा मुल्कनि में जेके कैपिटल आहिनि तक़रीबन उन्हनि में आहिनि। सो इट वॉज ऑल अबाउट वर्ल्ड ऑर्गेनाइजेशन। So I hope you enjoy this video and if you like the video then please subscribe and hit the bell icon so that you can get further videos like this. Thank you so much. Thank you.